मश्करन जो हाँ मश्करन जो गोठ तई। अरे पेट अथई को पीर मुर्शिद उन जो वास्तो जाए मुखे परेशान न कर, मां आगे ही परेशान आया। रोटन खाना जा अंगल दो करी अनूद कासे जी खड का तुझी भेड़ हुई न उहा खड थी भरजे न तू पे तो भरजी रुको अपो पे थी पोई। खिली छो तो खिला दो तो अरे पेट गेला छातियो सफा फूक जियो के जे जेरे जानवर के निशा बरो मां तो के जेरा जानवर खाने वालो तो लगा तुझे बोल जी बियक मां इए ही तो लगे सफा बोझ धड़ जड़ो बनाए छरियो तो इस ही मुजो पेट न थई थ्रेशर थई थ्रेशर जेको बू भलो कटदो ही नाए न त करोड़पति थी वना। यो बुधाए काडे थो वनी ई हथ में छा थई हपऊ मुजो नालो कांडेरो आ मुजी मश्करन जे गोठ में होटल आ ए मां मजूरन जी मानी खणी तो वना। मानी छाथियो संभाल बाबा ब्लड थ्रेशर जो मरीज है केड़ी भी टिक्की वठी आवन चंगो मां जल्दी अचा दो पर यो वतन ते रखियो न मीते केड़ी मतलब मोटन ते मां मरी भी तो मैं देर कंदे त वही मुझे मानी जी संभाल करे मुझे मजूरन जी मानी आ मां ही विस ही आयस अपन को वन पर मुखे लगे तो ईदन जुमन विलायती गोलन में तहां जी का दिलचस्पी काने का वदा मुखे लगे तो तहां टिंजो था अरे ड्रिंगे मुझो अंगूठो असल में मां चाया तो अन्या कुछ डी जलील छन हिते उते रुलन ख्वार छन पो पकड़न में सोला थींदा आई पो हिन ते डोह साबित थींदो समझो गाल के। अयो अस्सलाम वालेकुम। वासलाम तहां इते बीठा हो सुतली साहब बिठा उन लाए जो विहण लाए जा कोने न मजा ये शौकुन थोले मुझे चवणे मतलब बात थाने ते छो था वियो ये बनन में वतो था घुमदा हिते असा डोहारी तलाश में बिठलो डोहारी केड़ा ईदन जुमन विलायती न न अल्लाह न करे जो ये मुंह पवने अगे ही असा जे भाग हेला करे निभागे भीतर आयो हां यो सुतली साहब जी यो तवा लालू के चओ न त वलू जी सजा खत्म करे तो गोठ मोटी अचे किलो चोदा वड़ा असा एक निभागन मा बेजार ए वरी बियो निभागो दी गुराए या वर्दी पातर न जेवर एड़ा चंबा बड़का जो हुदड़िया गो लेटाया मा पई भाई कजी हिते फुटबॉल जो मैच कोन थोले यो वलू वारो मसलो वनी लालू जगह बयान कर असा गाल गरिया हाँ हाँ मैं लालू ने विंदस जगने मु गरीब जी थोड़ी सिफारिश कंदो ना त लही कोने विंदो ठीक है मां लालू साहब सा फोन ते गलाया तो त मानू है मस्करी ओडा छाचस दंद सा कठन भुकुनी दंद भैंसी अबा अस्सलाम वालेकुम छोकरा लालण जो ताके हिया या कहीं गलत न सुनिनो आ ओताक भी हिया ऐं रेस लालण लालू भी हिया। रेस लालू तहां आयो तोखे यकीन ॾियण जे लाइ मूंखे कसम खणणो पवंदो या खीसे मां शनाख्ती कार्ड कढी तोखे ॾेखारिणो पवंदो करिणो छा पवंदो मूंखे बस अबा बस तकलीफ़ न कयो मु तकलीफ़ मारे के यकीन अची वयो ॾे ख़बर तूं केरु आहीं कीअं ॼण थियो आहे किथां आयो आहीं ज़बान पियो थो मिरकाई नांग जो पुटु आहीं छा। हाणे इहो मूंखे ॿुधा त हीअ हालत कंहिं कई अथई कंहिं में कमु अथई पेट सफ़ा बम अथई ॾे ख़बर चोरायो कंहिंजो ड्रम अथई हाल हाल मूंखे ॾींदे या मूंखां वठंदे हाला वाला रोज़ ॾीबा ऐं वठबा आहिनि लालण लाल वधाईंदी तोखां मदद वठण आयो आहियां। छा लाइ लालू मां वॾो कारोबारी माण्हू हुयुसि मुंहिंजो वॾो कारोबार हुयो वक़्त जो अहिड़ो वाचूड़ो आयो जो मुंहिंजो कारोबार उॾारो खयो हलियो हुयो। रो न परदेसी रो न तोखे रोंदे ॾिसां थो त मूंखे पंहिंजी कूती थी यादि अचे बाबा हा मूंखे इहो ॿुधायो त कहिड़ो कारोबार कंदो हुई ॿारनि जा फूकणा खपाईंदो हुउसि जॾहिं उहो मुंहिंजो रोज़गार तबाह थियो पोइ हीअ बीमारी लॻी आहे सेठ पीर बख़्श फूकणे वारे खे पीरू पेटी था चवनि अॼुकल्ह ऐं तुंहिंजे पेट खे छा थियो आहे फूकणा फूकणु बंदि थी विया मुंहिंजो पेट फूकणु शुरू थी वियो इन्हनि फूकणनि पिटियो अलाए छा मुंहिंजो पेट फूकिजी वियो। तूं असांजे ॻोठ में आयो आहीं असांजे मश्करनि जे ॻोठ में महिमान थी आयो आहीं लालूअ जी औताक ते आयो आहीं अकेलो आयो आहीं तुंहिंजे लाइ 3-4 हकीमत करणा पवंदा
उहे तुंहिंजे पेट में फाथल फूक खे कढण जे लाइ कंहिं न कंहिं सुराख खे ज़रूरु ॻोल्हींदा। मूंखे 4 धीअरियूं आहिनि, हिकिड़ो पुटु, 3 उथारे छॾियूं अथमि, बाक़ी हिकिड़ी उथारण जे लाइ मदद खपे तव्हां खां लालण। तुझी हर मदद कबी। तो असांजो महिमान ई सो बशकर जे ॻोठ में रेस लालू जी ओता के गई। बिजड़ू तू कने को वरी फैसला करण लॻो असांजे घर जा? हाँ तू वॾो थी वियो ई छा हाणे? पहिरियां उनजी धी मुसीबत असांजे घर में घटा जो वरी माणस खे बि तो वठी अची। मामी ओ मामी, अम्मा तुंहिंजे अॻियां गिरह कोन थी खणे जो आसमान खणी मथे ते रखियो अथई। अम्मा वो हिते रहंदी न त तुंहिंजी शिकायत बि ख़तम थी वेंदी। त चिलकड़ी रोज रोज माणे जे घर भगी बीठी आहे। छोरी चिलकड़ी हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधा, कहिड़ा इल्म थी करी मुंहिंजे पुट जे मथां जो मूं मां जो घटि एतिरो ज़ाल जो घणो थी वियो आहे। वाह मामी वाह, मिठल जो थोरो पंहिंजी सस जे बारे में सोचो त तूं थी चवे त मां हिन ते इल्म कयो आहे। ॻाल्हि कन खोले ॿुधी छॾ मिठू, इहा धूती हिन घर में न रहंदी। ॿुधे मिठू, ॿुधे पंहिंजी माउ जा लफ़्ज़, मुंहिंजी माउ खे धूती थी चवे। मां हाणे हिन घर में हिकु सेकंड बि न रहंदसि। हाँ हाँ वञ वञ पंहिंजी माउ ॾे त वञ पंहिंजो वठी माउ खे वेही लोड। उहा बि न घर जी कहिड़ी तूं सॼणी काठ कुठड़ी। ॾिठई मिठू, ॾिठई बेइज़तीअ जी हाणे त हद थी वई। मिठू अॼु फ़ैसिलो कर, या त तूं हिते रहंदे या मूं सां गॾु हली मुंहिंजी माउ जे घर में रहंदे। उथे बस फैसलो थियो, मिठल फैसलो करे छॾियो। जिथे मुंहिंजी तिलकड़ी रहंदी ऐं मुंहिंजो मतिलबु आहे त चिलकड़ी रहंदी उते मिठल रहंदो, ऐं जिथे मिठल रहंदो उते चिलकड़ी रहंदी। हाँ हाँ मिठल, तूं हिन ज़ाल जे करे मूं माउ खे अकेले छॾे हलियो वेंदे, शर्म कोन थो अचई? वलण बि मूंखे छॾे हलियो वियो आहे, हाणे वरी तूं पुट बि मूंखे छॾे वेंदे, पोइ त घर मूंखे खाइण ईंदो। लेडी बंदूक तुंहिंजो ठका, बाबल वलूअ सां प्यार ऐं उनजी भेण सां साड़। अम्मा बाबल वलूअ खे ॾुख कोन थींदो, उनजी बीमार भेण खे घर बि रहणो न ॾिनई। बस मिठू बस, हिन डथल भित सां न मथो हणण अजायो अथई। बस हल हाणे न रहंदा मां हिन घर में। उथी उथी उथी, जंहिं घर में तुंहिंजी इज़त न हुजे उन घर में मां बि कोन रहंदुमि। हलिया न मिठल, तूं न वञ बचड़ा। हिनजी मां धूती जे करे मां पंहिंजी दिलि ते 5 मणनि जो पत्थर थी रखां। तूं ॻाल्हि न वञ मुंहिंजा बचड़ा। अम्मा सेठानी घर में रहे न? हाँ रहे उहा धूती। मुंहिंजी मिठड़ी मौला आहे न? जी मुंहिंजा मिठड़ा मवाली। अॼु दिलि चए थी हिकिड़ो अंकल कयां। छो अंकल कंदे, नंढड़ो ॿार आई छा? तूं मुंहिंजो मुड़ुस आहीं, सरताज आहीं, हुकुम कर त सिसी लाइ विझां। सिसी लहंदी त धड़ मुंहिंजो वतंदो फिरंदो, केरु सुञाणींदो बि कोन थो इहो धड़ कंहिंजो आहे। मां पंहिंजे अंकल खे बगल में वेही थो रहां, बसि छॾी। मां पंहिंजी सिसी जी ॻाल्हि थी कयां सरताज। अच्छा, मूंखे वरी ईअं ॿुधण में आयो मुंहिंजे सिसी जी ॻाल्हि ॿुधी हले अलाए छा। इहे कम कासाइन जा हूंदा आहिनि, मुंहिंजो कहिड़ो पी कल्लू कासाई आहे? कासाई आहे त कोन, बाक़ी शिकिल मां त सफ़ा डिटो कासाई लॻंदो आहे। हाणे घणो न ॻाल्हाए, हिन ॻोठ जा माण्हू चवंदा आहिनि त मश्करनि जे ॻोठ में मवाली घणो थो ॻाल्हाए। इहो ॿुधा चवण छा थो चईं? ॿियो कुझु कोन, बसि ईअं मूंखे महसूस पियो थिए त अम्मा सेठाणी खां सवाइ घर उमाण को लॻो पियो आहे। इजाज़त ॾी त वठी अचांसि। का ज़रूरत न आहे, इहा मेणनि वारी मशीन उते ई चङी आहे। पोइ मूंखे पैसा केरु ॾींदो? अॼु खां पोइ तूं कमाईंदे ऐं ही पावली खाईंदी, धंधो दाड़ी कंदे, महिनत मज़दूरी कंदे। तोबा ॾिसो हालत माण्हुनि जी। हाणे हिकिड़ो मवाली धंधो अलॻि करे, दाड़ी बि अलॻि करे, महिनत बि करे, वरी मथां मजूरी बि करे, एतिरा कम हिकिड़े माण्हू खे ॾिसींदो अगरि त साणो थी पवंदो न। इहे अथव चालू, मुड़ुसनि खां केॾियूं महिनतूं थियूं कराइनि। हाणे दिमाग़ न चट, चांहि करे अच झट, मुंहिंजे मथे में ॾाढो सूर आहे। या अल्लाह, पार त थी मुंहिंजी पावलीअ जी, मां चांहि करे थो अचां। लाली मां कपड़ा मटाए अचां त पावली ॾे ॾियो। सॻी भेण अथई, छा सोचींदी त मूंसां मिलण बि न आयूं? न मां कोन हलंदसि, मूंखे पंहिंजो मुड़ुसु झले वियो आहे। पावली वारनि सां असांजो मरणो परणो ख़तमु आहे। हाणे छा जे लाइ इहो लालू फ़ैसिलो कयो? मुंहिंजी धीउ कहिड़ा लालू खे काता आहिनि? पाण भली न वञेसि, पर भेणुनि जे मिलण त छो थो बंदिश विझे? मूंसां गॾिजी हल, तोखे कुझु चई त मां वेठी आहियां। अम्मा तूं भली वञ, मां कोन हलंदसि।
मुझो मुर्सु मोते नाराज थींदो। मसलो कज़ी ऐं सेठियाणी जो आहे। वलोटा तुंहिंजे मुड़ुस खे छो था पवन? अमा हो बि त चङाई थो चवनि न, अदो मवाली माईअ समेत मासी सेठियाणी वटि रहंदो, पोइ असां उन्हनि सां खाईंदासीं। भली तव्हां हुननि जे घर न वञो, मां माउ आहियां, मां वेंदसि। हू मुंहिंजी धीउ आहे, ही हुनजे पीउ कल्लू जो घर आहे। ॾिसां त हुनखे केरु थोरो खे अचण खां। घरों निकिरी आयो आहियां त अॼु मजूरी कंदुसि। छित जी भराई आहे, छित जी भराई केॾी ॾुखी आहे यार, वॾो मसइलो आहे। तगारी केॾी महिल झपणी थी पए, केॾी महिल छॾणी थी पए, ट्रालियूं भरणी थी पवनि। मां त मरी वियुसि। मां हिन मजूरीअ खे छॾे को बुह जो वापारु कयां यार। पर असांजे मुल्क में कंहिं महिल तूफान थो लॻे, कंहिं महिल बरसाति थी वए, बुह लड़ी वेंदो त पोइ छा थींदो? हाणे कजे त कजे छा? कंहिंसां ॻाल्हायां? मुंहिंजे मुंहं सां लॻो पियो आहे। मवाली ए ख़बर मार्शल बंग जो प्यालो पीतो थई जा जो पांजे मुंह तो गलाई। बस यार कुकू, हिन गंदे मथे में को धंधो ई नथो अचे। सोचां थो त कारोबार कहिड़ो कयां। दिमाग़ में जेकर धंधो नथो थी न त ॿिए कंहिंखां भरा न। कुकू ही मुंहिंजो सिर आहे, को सिलेंडर कोन्हे जो वञी गैस भराए चांसि 2-3 किलो। अकुल जा अंधा, मुंहिंजो मतिलबु आहे त कंहिं ॿिए खां सलाह वठ। थकिजी पियो आहियां यार, हाणे पंधु कोन थो पुॼे, केॾे वञा हली? तूं ई खणी सलाह ॾे। मुंहिंजी सोच में हिकिड़ो वाह जो धंधो आहे। वाह जो हुजे, शाख जो हुजे, वाटर जो हुजे, बेराज जो हुजे, पर धंधो भलो हुजे। ॿुध, चर्च खपा न बा चरियो ई छा? चर्च खपायां। चर्च हर मवाली ॾिसंदो त हिन मवाली वटि चर्च आहे, चवंदो बाबा ज़रियो त ॾे त थोरो वचमो कयूं। ऐं चर्ची कॾहिं न मरसी। हीरोन हला अॼुकल्ह ॻोठ में ॾाढा हीरोन वधी विया आहिनि। इहो धंधो सफ़ा गंदो आहे। ॿियो ॿुधा, तूं भला मूंसां गॾिजी पार्टनर थी, गॾिजी धंधो था कयूं, वापड़ा जूं तारूं था खपायूं। भली मूंसां गॾिजी धंधो कर, पर इहो अॻु में सोचिजांइ मुंहिंजो पेर ॻरो अथई। जे पकड़िजी पे पुलिस जा अहिड़ा पादर खाईंदे जो अलाह पियो खेर करई। हा, अधो भेणियो जिंदाबाद। इहो वरी कहिड़ी पार्टी जो नारो आहे? पंहिंजो भेणीवो, पंहिंजी भेण, हर मसलो मेण ई मेण। सूबेदार सूतलिया न मुंहिंजो भेणियो आहे, पुलिस जो खुटको ई न कर। त पोइ देर ई नथा कयूं, सुभाणे खां कम खे पटूं था। फकीर लेसुड़ा ऐं फकीर बसर, असल में छा आहे जो तव्हां मुंहिंजे जानवर सिपाही। सरे जानवर न, जानबाज़ जानबाज़। चपर कर ख़बर पंहिंजी वात वारी ज़िप बंदि कंदे। 5 मिंट चुप कर। हुकुम कर सूतली साहब, छा करणो आहे? लेसुड़ा करणो इहो आहे जो मश्किरनि जे ॻोठ में पढ़ो घुमाइणो। पढ़ो छाजे बारे में? लालू साहब ऐलान कयो आहे त मश्किरनि जे ॻोठ खे जुआ ऐं नशे खां पाक साफ़ करणो आहे। उन करे तव्हां वञी पढ़ो ॾींदव त जेके बि ॻोठ में नशेपती जूं शयूं आहिनि, जंहिंमें भली नसवार हुजे, पोड़े कंहिंजो हुको हुजे, या ॿियूं जेके बि नशे वारियूं शयूं आहिनि, उहे ॻोठ जे चौंक ते खणी अची जमा करायो, पुलिस जे हवाले कयो। ॿी सूरत में न त पुलिस घर घर में घिड़ंदी, घर बि चेक कंदी ऐं माण्हुनि जा वात बि चेक कंदा। सूतली साहब, वाह जो तो ॻाल्हाई। पोइ वठ दुल, पाण वञी पढ़ो ॾे। ऐं चपर हे वठ छंदा ऐं तूं बि वञी वॼा। बाक़ी दुल तो छोगिची में विधो आहे। वञो वञी पढ़ो ॾियो। मुंहिंजी अम्मा जी तुंहिंजी मां सां एॾी दिलि थी वई आहे, एॾी मोहबत थी वई आहे, जीअं हिन मिठल जी छिलकीअ। अब्बा मिठल ऐं सदको वञे मुंहिंजी ससु। छा खपई थी? मां तो ॼाणे ॼाण पुट, तव्हां पंहिंजी कचहरी कयो, मां अधी सां गॾु वेठी आहियां न, अधी खाध वाली। ओ बा मिठल पुट, छा थियो वरी मुंहिंजी ससु? अब्बा साओ मिर्च खाधई मानीअ में न, तंहिंजे करे वात खे लॻी वियो अथसि। मम्मी मम्मी जल्दी सां अम्मा खे पाणी पीआरेसि, छो जो अम्मा थोड़ा सावा मिर्च घटि खाईंदी आहे। अरे पाणी पी, पाणी पी। 7 गिलास पाणी जा पी। बस हे ख़र्ची असांजी सिपाही सां हिन ॻोठ मां हज़ारनि जो नशो निकितो आहे। जेकॾहिं हज़ारनि जो नशो निकितो आहे, छा असां केबंदर खे खपाईंदासीं या? अच्छा 5 रुपए वारो गुटको माना 50 में खपाईंदो, पोइ त असांखे डबल पैसा खपनि। अरे चपर जो मतिलबु आहे त इहे नशे वारियूं शयूं साड़ींदासीं। कंहिं चयो आहे त खपाईंदासीं? हा, साड़ियो आहे त उते साड़ियो आहे न। सूतली साहब 5 साले इन कुकुअ खे गंढ बदिराए खणाए छॾियईं। गंढ बदिराए खणी वियो, इन जो मतिलबु सूतली साहब जी माई छा इहो गुटको खाईंदी आहे छा? अरे लेसूड़ा,
इहो सॼो नशो पहिरीं सरकार जी रजिस्टर में दर्ज थींदो, पोइ हुनखे साड़बो। कमदार टोनी वारो कर, हमरा के ॾाढी बुख लगी आ, किथे को रोई जन न खाई वञनि। हाँ, केतिरा माण्हू आहिनि? 10 माण्हू आहिनि। 10? मूं त 15 माण्हू जी मानी तयारु कराई आहे। किथे हल दे मां खणी वञा। हले 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 हले। अरे ही छा कयो अथई? नाश्तो कयो तमें। बाबा 15 माण्हू जी मानी तुंहिंजो नाश्तो आहे? पोइ धो घणनि माण्हुनि ते कंदो आहीं? काती कंध ते करई 15 माण्हुनि जी मानी नाश्तो कयो अथसि। हाँ यार, इसने तो हिला दिया। उठ में एतिरो खाए त उहो बि मरी पवे। अब मंझंदि वारी मानी में छा ईंदो? ॻाल्हि करी है, तुंहिंजे पेट भरण लाइ बजरी जी ट्रक लाहिणी पवंदी। ट्रक जेकर लहराइणी अथव त फ्रूट जी लहरायो, जेका हफ़्तो त हले न। हा पाऊं फ्रूट जी ट्रक सुबुह हफ़्ते में खाई छॾींदे? मंझंदि जी मानी ॾींदव त इंशाल्लाह 5 ॾींहंनि में ख़तम कंदुसि। हा पाऊं। बाबा तूं वही हारिन के चओ त रोज़ो रखी छॾियो। अरे वेठे शींहं बुख मरी विया, कुझु हथ पेर हणो। अरे हाँ हाँ, अरे कयो छा था ॿिन्ही खे गॾु मिर्गी थी आ छा? जूतो कंहिंखे सिघाया डीज़ल ते? उस्ताद मिर्गी कान्हे थी। अरे पो किनी कुरड़ी वांगुर ही पथ को छो था? उस्ताद तो जे चयो त हथ पेर हणो। अरे हेॾे शागिर्द ना फरमान। जी उस्ताद विलायती शैतान। अरे हथ पेर हणो, बुख में बदहाल थी वेंदासीं डीज़ल ते। अरे खाइण पीअण जो को जुगाड़ कयो, डीज़ल ते बुख था मरूं। उस्ताद वटो खणी पिनऊं या अछूटो थाल खणी घर में मानी पिनो? ॿई कम भला अथव। ईदन पिने ऐं जुमन जेको आहे वाटल आजू मानी वठे। उस्ताद तुंहिंजे इतला लाइ अर्ज़ा त छा त असां ॿई इहो कमु कोन कंदासीं। मतलब न पिनंदो न घर मां मानियूं मेड़ींदो डीज़ल ते? हा न बाक़ी फुरू कंदो, रस्ता झलींदो। हा हा उस्ताद ईअं था कयूं। इएं वरी कीअं? फुर था कयूं, रस्तो था झलियूं। अरे असां वटि हथियार ई कोन्हे, डंडो ई कोन्हे त फुर कीअं कंदासीं, हथो गाली कंदासीं? उस्ताद असां 3 ॼणा आहियूं, को अकेलो ॾिसी रुगो रेडियो कंदासीं न त बि दहशत में अची कुझु न कुझु ॾेई वेंदो। यार ॻाल्हि ॿुध, तव्हांजी मर्ज़ी, मुंहिंजो तजुर्बो न आहे डीज़ल ते। उस्ताद तूं खुद कोन कर, रुगो ॾिस त फुर कीअं थी थिए। हलो हलो हलो। लालू के वड़े न वड़े पर विचा गिरो जरूर करे। एक कमदार कोड़ा जी भोतर निभागन जा निभाग खत्म करण जे लाइ उन्हनि जे खुड़ियुनि खे ॾंभ निभान ॾंभ। पर लॻे थो त तुंहिंजा पेर खुड़ीअ खां वठी गोॾनि ताईं साड़णा पवंदा। भोतर निकाली त तव्हांखे लालू ॾिनी आहे न, हिन में मुंहिंजो निभाग कहिड़ो? लालू खे त कुझु करे कोन था सघो, बाक़ी कोड़ो निभागो आहे, कोड़ो निभागो आहे। इहो ॿुधी ॿुधी कोड़े जा त कन ई पची पिया आहिनि। अड़े सच जो गिरो त असीं पीउ जे मुंहं ते बि खणंदासीं, पर सची ॻाल्हि आहे जॾहिं मां तोखे कमदार चूंडियो आहे भोतार हू कोन ॿुधो अथई, काठी काठी जो पंहिंजो लक्षण हूंदो आहे। जॾहिं खां तो शादी की आहे न तॾहिं खां तोसां इहा तादी थई आहे। अड़े तुंहिंजे चवण जो छा मक़सदु आहे त मुंहिंजी ज़ाल कज़ी ऐं मिठल जी माउ इहा साॻी कज़ी ऐं इहा चिलकड़ी ॿई निभागियूं न, तॾहिं चढ़जी निकितो। हा रुपए मां 18 आना सही सोचो अथई भोतार। 18 आना चई? अड़े रुपए में त 16 आना थींदा आहिनि, 2 आना कीअं वधाई? इहो त मूंखे सेखार। भोतार तुंहिंजे घर में हिकिड़ा मसला वधनि था, ॿिया वरी निपजनि था। तुंहिंजे चवण जो मक़सदु इहो आहे त मीरनि खे पंहिंजे घर मां लॻी, ईअं मूंखे पंहिंजे घर मां लॻी आहे। भोतार सोड़ो मुंहुं वेकरी ॻाल्हि सभु तोसां थो कयां। भोतार मिठल सेठाणी खे पंहिंजे घर में चिरायो आहे ऐं तारीख़ हलाईंदई। हाँ हाणे मूंखे ॻाल्हि सम्झ में आई। जॾहिं अधीअ वारा ने लालू आहे ऐं टोनी कपूर सां मिलिया त मुंहिंजो अचणु ॻोठ में ॾाढो मुश्किल थींदो। भोतार मां तुंहिंजो वफ़ादार आहियां, उनखे एतार करणु कोन ॾींदुसि, छो जो माया कमदार कोड़ो अहिड़ो कंदोसां सोड़ो जो सवड़ में बि सी लॻंदो। हा शाबाश मुंहिंजा कमदार कुता, मुंहिंजो मतिलबु आहे त वफ़ादार कमदार।
होशियार बेकरार इंतजार लगातार बार बार केर विचरण पड़ो उथणो वेहण खाइण पीअण सुम्हण जाकर कोशिश न करे लेकिन जिथे बीठा आहियो हिते ई बीठा हुजो। सुतिल साहब हिते कहिड़ा ॾोहारी वेठा आहिनि उहो त तव्हांखे ख़बर आहे न कहिड़ा ॾोहारी वेठा आहिनि वरी उहो असां खां पुछो। सिपाही चपर ए नूरो तो चवे हिते कहिड़ा ॾोहारी आहिनि। अरे ईदन जुमन ऐं विलायती हिते वेंदा हुआ न उहे वेंदा हुया हाणे असांखे बि नज़र नथा अचनि। हाणे ॻाल्हि ॿुधो तव्हांखे जीअं ई नज़र अचनि त थाणे वारे नंबर ते इतला ॾिजो। तला वरी कहिड़े तला ते विझण विया आहिनि दरिया ते कोन्हे आहिनि। हलो साहब तला ते ॻोल्हियूं न। अरे तला न बुढ़ल बोड़ा इतला इतला सर थाने ते फोन ही काने का। हाँ याद आयो सिपाही ईसा खाली हल्की सा हुकुम कर साहब खिसन के भरण छॾ हिननि खे मुंहिंजो नंबर ॾेई आ ऐं हिननि खां पंहिंजा नंबर वठी आ। ओके सर तला ॾिजो। हलो सिपाहियो अरे नंबर बुधा नंबर बुधा नंबर बुधा को ओपरो मानो हिन गोठ में नजर अचे त नंबर जरूर ॾिजा ओ बेनिम का तो एतबार ना है को बर ॾिजा। सिपाहियो ईदन जुमन ऐं विलायती पोयां फिरी फिरी मुंहिंजा त फीथा ई फिरी विया। सर अखियूं त पहिरियों ई फिरियलूं अथव वरी तव्हांजो फीथा फिरी विया आहिनि अञा छा छा फिरंदव। खरियल साहब खरियल सभई आहियूं हे चपर मां ॿुढो ॿोड़ो तूं छप करियो वरी हो मंडो आयो सर सर नंबर त ॾिया हुआ पर मूंखे लॻे मुश्किल तो त वो ईदन जुमन विलायती जो असांखे इतला ॾींदा। तोखे कीअं ख़बर पई त इतला कोन कंदा। सर इन्हनि ते बि केस आहिनि। केस अथनि पोइ हलो ॿधून। सर पुलिस जा न बाक़ी बाबा मुख़्तलिफ़ मोबाइल कंपनियुनि जा केस अथनि सिमूं वठी उन में बैलेंस ई नथा विझराइनि उहे ईदन ऐं जुमन वारनि जो इतला किथे ॾींदा। हाँ इहा ॻाल्हि बि सही आहे पोइ छा करणु घुरिजे। भरण साहब असां छा भरींदासीं भरींदा त उहे ॾोहारी न असां कोन भरींदासीं कुझु बि। अरे बुढ़ल बोड़ा वॾो थो चए छा करणु घुरिजे। सर इहे ठग असांखां घणो परे कोन रही सघंदा नेठ साम्हूं ईंदा। अरे सिपाही चपर असांखां परे रही कोन सघंदा कहिड़ा असां वटां हू प्रणियल आहिनि या असां हुननि वटां प्रणियल आहियूं। सर चपर सही थो चए असांजे कोफ खां कंहिं बिरड़ में लिकी विया हूंदा पर हुन बिरड़ में खाइण पीअण जो त सामान न हूंदो न इहे हूअं बि टई पेटी आहिनि। तुंहिंजे चवण जो मतिलबु आहे त फ़िलहाल रुगो ॻोठ में गश्त कयूं ऐं ईदन जुमन जी पुछा कयूं पाण ई बुख में बेस्ता थी ॿाहिरि निकिरंदा। साहब मुंहिंजे ख्याल में त इसे ॻाल्हि सही कई अथई। अरे कहिड़ी ॻाल्हि कई ॿुधई सही छा चयो अॻ में हुन। अलाए ॻाल्हि त कई अलाए कहिड़ी कई रखनि किरणनि जा केस था हलूं न चांहि न पाणी न बीड़ी न सिगरेट रहंदो हेड़ा हेड़ा असांजे कंध में लॻी आहे। वॾा थाणे ते हलो हर शइ जो बंदोबस्तु कयूं था। शाबाश मुंहिंजा कंधा सिपाही मूंखे तव्हां ते फ़ख्रु आहे छा त तव्हांजो रोब आहे छा त तव्हांजो दबदबो आहे ॿुधी मरां ठहरा चपर साहब असांखे ठहराई अथई साहब। अरे बुढ़ल बोड़ा थोरो सही ॿुध त साहब छा चयो आहे ठहरा चए थो मरो मरो बस साहब अजो करी साहब ई गला कावड़ी जी मुंह ते छो अरे मिशन ते मिशन अजय बाबा थोरी जरी सवाई बस वो वापस कर खण पैसा न बस गंजा ॻाल्हि ॿुध कॾहिं बि किथे बि को मसइलो थिए मुंहिंजो नालो न आहे खणणो सम्झई मां जे ॿुधजी वियुसि त वरी छॾाइजी बींदुसि पर पोइ तकलीफ़ तव्हांखे ईंदी वज़म खां सवाइ बेवज़नाइता थी वेंदो ऐं वतंदो नालीअ में बांबड़ा पाईंदा इन करे ॻाल्हि खे अंदरि दफ़न करे छॾियो बाफ़ ॿाहिरि न निकिरे। न उस्ताद खंबन भली पुठी तां खल लही वञे पर तुंहिंजो नालो न ईंदो। शाबाश हो ये जवान जा पुट मूंखे हेड़ा माण्हू खपनि बचाने तो हल हल अला तोहार बाबा अला तोहार हुमा हूं हल बता हल हल बाबा बि मरी जाल है छा। हाँ किरीडी ओ माफ कर दे यार तुझी किरीडी हाँ गुरुड़ ड्रामा सोप सीरियल मश्करनि जो ॻोठ जा तमाम एपिसोड हाणे ॾिसो HD क्वालिटी में विजिट करियो असांजो YouTube चैनल सिन TV HD ड्रामा।